अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दौलाब जी वॾी अपडेट दोस्तो अॼु तव्हां सां शेयर कंदासीं अचण वारा एपिसोड दोस्तो जेका नेक्स्ट एपिसोड दौलाब जा अचण वारा आहिनि उन्हनि जी बहितरीन अपडेट्स अॼु जेका आहे उहो तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर बि ज़रूरु कंदा। दोस्तो हलूं था अॼु जी बहितरीन अपडेट जी तरफ़। दोस्तो तव्हां ज़रूरु सोचियो हूंदो मंसूर खान कहिड़ी क़िस्त में आज़ादु थींदो ऐं ॿाहिरि ईंदो ऐं दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त इहे 2-3 क़िस्तनि जे अंदरि मंसूर खान ॿाहिरि अची वेंदो ऐं जेको आहे न पोइ शाहनवाज़ खान खे ज़लीलो ख़्वार कंदो। ऐं दोस्तो मां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंसूर खान जी इहा कोशिशि आहे त मां जीअं ॿाहिरि अचां इन्हनि मसइलनि खे ख़तमु कयां इन्हनि धुरनि खे ठाहियां। बहरहाल एतिरियूं जल्दी ई धुरियूं कोन ठहंदियूं जेसीं ताईं ॿिन्ही धुरनि खे यकीन न थींदो त मंसूर खान साफ़ सुथिरो माण्हू आहे। सॼा कम शाहनवाज़ खान जा आहिनि पोइ ही धुरूं पाण में सेट थी वेंदियूं। इहो तमामु जल्द शाहनवाज़ खान जे मकर फ़रेब ज़ाहिरु थींदो ऐं ही धुरियूं जेकियूं आहिनि राज़न ऐं मुराद वारा सम्झी वेंदा पोइ मंसूर खान जी ॻाल्हियुनि ते अमल कंदा पोइ ठाह में यकीन रखंदा ऐं ठाह कंदा। असांखे ॾींदा इजाज़त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।